गर्दन जो दरिया। बाकी सुल्तान छा तो चाहे मासी? निमाणी केर पंहिंजे घर जी बर्बादी चाहे थो, असांखे उन्हनि बदनाम कयो आ, पोइ असां घटि कंदासीं? जेकॾहिं न चाहियां न त इहा फॾा करे ई कोन हा। जहिड़ा तबाही जे लाइ कोन थो कयां, इज़त सां जीअण जो हक़ त असांखे आहे न। ऐं जेकॾहिं इज़त सां जीअण जो हक़ खसींदा पोइ त विढ़ंदासीं न। पुट इज्जत इन में न आहे त माण्हू झेड़ोकार हुजे ऐं सभु मिसकीन माण्हू खौफ़ में जेकॾहिं उन जे अॻियां हथ जोड़ीनि त छा इहा इज़त थिए? ऐं पोइ पुठी पोयां वतन गारियूं ॾींदा। केर थो चए पुठी पोयां गारियूं थी मिलनि चाचा? पुट पुठ वाराए केर बि न आहे ॾिठो, पर मां थो चवां त माण्हू तव्हांजे पुठियां नेकियूं नथा कनि। इहे त पोइ बादशाहनि जूं बि गिलाऊं थींदियूं आहिनि चाचा। इहा माण्हुनि जी फितरत आहे। फितरत आहे त माण्हू बुरे खे बुरो था चवनि ऐं नेक खे नेक था चवनि। तॾहिं त चवां थो न, तव्हां को अहिड़ो कमु कयो जो माण्हू पर पुट तव्हांजी नेकी कनि, पर परेशान न थी। तौबा तौबा। चाचो तो वियो, का नई पुरानी खबर ॿुधण में आई अथव? वॾा इहा ॻाल्हि ई न पुछ, इहो बादलू बची वियो। आलम मलम पटियूं कराए घर वठी आयो अथसि। इहो बि शुक्र आहे मालिक जो ख़ैर थी वियो। ख़ैर थी वियो, पर आख़िर बकर जी मां केतिरो ख़ैर घुरंदी? छोरा इहो मिसाल भला उन्हनि ते ॾिनो या पाण ते? अदामू ईअं खणी ठोकियो, बाक़ी मल्हार खे कहिड़ी ख़बर मिसालनि जी। हा अदा सुल्तान, मिड़ई मल्हार भाउ ठोकियो खणी, हिनखे मिसालनि जी कहिड़ी ख़बर? अबा आलम, तू बि सुभाणे छेलो कोई सदको करे दे बादल जे मथां। अल्लाह से नई हयाती ॾिनी अथसि। जी चाची। मता अदा मता, चाची 2-3 रुपया ख़र्च करे तव्हांखे मुंहिंजा छेलो थी घुरायव। वॾी ठग अथव, मता छेले जो सिर खणे। इहो मां वेठो तातियां, इहो छेलो मां बुखारी मेले ते खपाईंदुसि। अदा तुंहिंजे सिर खां वधीक असांखे इहो छेलो नाही। हा त पोइ ईअं कयो, सुबुह जो छेलो कोई 2 पतियूं कयो, हिकु रखो तव्हां ऐं हिकिड़ी ॾियो असांखे। हा साईं, पोइ इहो असांजो ख़ैर बि क़बूल थियो आहे। असां त ख़ैर जी नियत कंदासीं, पोइ खणी केर बि खाए। जे इहा ॻाल्हि आहे त सुबुह जो सॼो छेलो कुई ठाहे टुके मुंहिंजे घर मोकिलिजो, तव्हांजो ख़ैर क़बूल थी वेंदो। हा साईं, तव्हां जहिड़ा वली आहियो जो असां तव्हां ॾे मोकिलियूं। चाचा छेलो छा वली किराया त कंदासीं, पर पहिरियां सुल्तान वारनि सां मां हिसाब से हिते रखीसि। हाणे कई न जवाननि वारी ॻाल्हि, जे बादल जे पलांद में सुल्तान खे लेटाई थो पोइ छेलो त छा, पर मुआरो बगो ॾां त कोई वॾी ख़ैरात कजाए। अब्बा तू छा थो समझी त हिन घर में सिर्फ़ सावण आ? न अब्बा न, बादल बि हुनजो ई भाइटियो आ, त पोइ छा पंहिंजे चाचे ते छिक न कंदो? चाची, चाचा खां 2 हथ वधीक मुंहिंजो भाउ अथई, मोचो अथसि जो चुप करे वेठो आहे, त सॼे शहर में ताप करे हा लाउट अथई। हिनखे बि ख़बर आहे त अदा पोइ कर लाहे छॾींदो। बाबा साईं खे ये तो छा थी वियो? बाबा साईं अॼु मूंखे न रोकियो, मुंहिंजी अखियुनि ते कारी पटी ॿधल आहे इंतकाम जी। न रोकण सां मां बेअदब न थी पवां। अॼु बाबा साईं मूंखे दिलि सां इजाज़त ॾियो त मां ॿुधायां सुल्तान खे त आलम खान उहो दया आहे जितां वहे उतां वट ठाहे। बाबा पंहिंजे इन क्रोध ते काबू रख। मां नथो चाहियां त मुंहिंजी ज़िंदगी में इन ॻोठ जी तबाही जो कारण तूं बणिजो। पर बाबा साईं सुल्तानी छिक छॾियो किथां जो इंसाफ़ आहे?
तव्हांजी अमरी रसूल सदाईं मुंहिंजी गिची में आहे बाबा साईं, पर सुल्तान वारे खे लावण विझो न। कुझु त हुन सां कबी आहे जेको दिलि जो कातिल हूंदो आहे। जेको थियो हुनखे तोखे दरगुज़र करणो पवंदो। ऐं हा, मूं सुल्तान वारनि खे रोके छॾियो आहे। हाणे उहे तोसां अगराई कोन कंदा। पर बाबा साईं बस वधीक बहस न कर बाबा। हाणे वे गाॾी में हलो ताक ते। जेसीं ताईं तुंहिंजी समूरी कावड़ ख़तम कोन थींदी मां तोखे उतां कोन छॾींदुसि। हल बेबा हल हल। अची वई मुसीबत, वते थी असांजा रिश्ता ॻोल्हींदी। कूंज ओ धीअ कूंज, जी नानी सियाणी। अम्मा मां तुंहिंजी अमड़ साली वेहां थी, मुंहिंजे लाइ त झगड़ो शरबत जो ठाहे अच। तोखे त ख़बर आहे बानो बेगम सां ॻाल्हियूं कंदे कंदे सिज ई लही वेंदो आहे। नानी सियाणी, मां शरबत जो जग ठाहे थी अचां, पर जे तूं अम्मा सां असांजे रिश्ते जी ॻाल्हि कई न त पोइ शरबत में खंड जी जाइ ते मिर्च मिलाए ईंदीसांइ। ऐं अम्मा जी त तोखे ख़बर आहे जेसिताईं तोखे शरबत न पीआरींदी त तो मां हथ कान कढंदी। तोबा अॼुकल्ह जी छोकिरी त होश में ई न आहिनि। कुंज ईअं न चई सा। न चवांसा, अॻ में असां थोड़ा परेशान आहियूं जो मथां वरी ही अची वई। ए ख़बर फोटा जेका पुछी रईस आलम खान त मिलियो हूंदो। हा बाबा, हिन वक्त रईस आलम खान को ताकत में हारी वेठो अथई। छा थो सम्झे? आलम खान पलांद कंदो या असां पंहिंजा दोदा खोलियल रखूं ऐं हथियार वञी घर रखी छॾियूं? आलम खान बि हथूं में कोन जो तहां को पलांद करे। वॾा मखण जी कोशिश न कर। असां ढेबे उठ खे ऐं महारीअ खे चङी तरह सुञाणो। आलम खान में माठ करे वेहण वारी बुट्टी कोन्हे। असां अखियूं पूरे छॾियूं ऐं हू असांजे पोयां अची असांजा गोॾा ई गोॾा कुटे। अरे तहां जा गोॾा अचे तॾहिं कुटींदो जॾहिं रईस अकबर खान हुन जे टंगन मां डावण कढंदो न। इन्ही जो मक़सद त आलम खान के रईस थतो करे छॾियो आहे। हा सुल्तान, रईस इहो नथो चाहे त को हिन ॻोठ जो अमन ख़राब थिए। बकर जी मां आख़िर केसी ताईं ख़ैर घुरंदी। अदा इहो मिसाल कंहिं ते ॾिनी? अदा मिड़ई ठोकियो माज़। सही त चए थो, जंहिं ॻोठ में तहां जहिड़ा राकास हूंदा न उते रईस अकबर खान खां अमन कराइण ॾाढो ॾुखियो आहे। फोटा असांखे बि ॻोठ में बर्बादी ॾिसण जो शौक़ न आहे, पर आलम असांजी अची गिची में पियो आहे। असांजे दर ते अची कुलू जी गिची में हथ विधाई। उन जा भाग भला हुया जो उन सां गॾु बादल हुयो। जेकॾहिं बादल आलम खान सां गॾु न हुजे हा त लठ मोचड़ो न हलिया, बंदूकनि जा मुंह खोले छॾियूं हा। आलम खान जे लाश के कफन भी नसीब न थे, पर भाग भला अथस जो बचंदो तो अचे। पिरियां जी याद सताए त छा करियां, हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां। पिरियां जी याद सताए त छा करियां। न ॼाण त क़िस्मत में अञा अलाए केतिरा ॾुख लिखियल आहिनि। जंहिंखे चाहियो उहो मिली न सघियो। हाणे लिखण जे लेख में अलाए केरु हूंदो जंहिंसां बाक़ी ॾुखनि भरी ज़िंदगी मूंखे गुज़ारणी पवंदी। छा तो सोची? 2 मिनट
ॿियो छा पियो करी? छा थो कयां? राब सफ़ा को बेवकूफ़। ॻोठ में घेरण वारा आहियूं। पोइ छा थी पियो उस्ताद? अरे छा थी पियो? सफ़ा को बेवकूफ़। या बादशाह असांजा बिगल हूंदा माक में ॻोठ वारा सम्झंदा चोरी करे आया आहिनि, चोरी। इज़त थींदी। हाणे ॾिस तो अच बाजा बुधा हल जा। ये किथा पिया अचनि? अजायो इन्हनि खे पाचा भेजण जो शौक़ आहे। हले ॾियाणे हल त पांजड़ा सम्झा अथई जा। बेस्तो माण्हू सुधरंदो कीअं था? बेस्तो हूंदे तूं असां मोतबर माण्हू। छा चई ॾे? ए त मां तोखे सम्झायां थो। ए थद थी अॼु ताईं जहिड़े मुंद न आहे जॾीं तो ख़बर न आहे गार वॾो ज़रीलो आहे जेके चक ॿाहिरि चीसे मारेसि। हा हॾेसि वॾो जवान आहे। हलाणे हल। सुठो जो पेर ॾाठई न त अॼु बोज़वा भॼी छॾींदा। अरे सफ़ा को ॾिट दोसा त मां दोस्ती रखी पछताए थो। हाणे अचो ॾिॼणा उज़वा भञना। छा चई ॾे? अजायो मौत खयो था सदा। आलम जेकॾहिं इजाज़त ॾी राणा खान जी उता कथा पुट पुनल खे घर वठी अचां। पराइनि दरनि ते छोरो हूंदो अञा भटकिजी वेंदो, पर जे दिलि सां इजाज़त ॾी त मां पुनल पुट खे वठी अचां। राजे जी गिची में कुत्ते वांगुरु पटो विछे उनजी इन तरह से काम ज़रूरत आहे। तूं मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे ऐं मां हुनखे पराए दरनि ते धिका खाइण लाइ कोन छॾींदसि। मुंहिंजी नंढड़ी ग़लती जे करे छा सॼी ज़िंदगी असां हुनखे पाण खां धिके धार करे छॾी? इहे कॾहिं बि कोन थींदो। मां पंहिंजे छोकिरे खे वठी थी अचां। जेकॾहिं तव्हांखे हुनजी शिकिल नथी वणे न त महिरबानी करे तव्हां असांजे घर जे तरफ़ मुंहुं न कजो। वठी अच पुनल खे, पर इन खां पहिरियां इन घर जी दीवार ॾियारियो ऐं उन खां पोइ तव्हां सां माण्हू पाणू ख़तम। पर आलम पुट बस चाचा बस, इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। हाणे छा कजे? केरु सम्झाए आलम खे? केरु सम्झाए? चाचा तव्हां वञी सुठ पुनम खे वठी अचो त पोइ आलम खान सां खाइण पीअण छॾे ॾींदो। कुझु बि कोन थींदो चाचा। कुझु ॾींहं कावड़ कंदो पोइ पाण ई पेर ते अची वेंदो। तो आलम खान जी कावड़ खां वाक़ुफ़ नहीं। मां सुञाणा सो मां नंढे हूंदे खां वॾो ज़िदी आहे। हिकु त कावड़ घटि कंदो आहे, पर जे ज़िद ते अचे त पोइ कुझु बि न थींदो चाचा। तव्हां वञो सोट पुनल खे वठी अची अधा जे अॻियां बीहारियो। कावड़ में अधा सोट खे ॿ टे धक हणंदो। पोइ चाचा सभु गॾिजी करे सोट खे छॾाईंदासीं। फट मारे छॾींदो मुंहिंजे पुट खे। असां सोट खे बचाईंदासीं चाची। असां सावण तूं वञ अॼु जो अॼु मुंहिंजे पुट खे वठी अच। अॼो को ॾींहुं सब्र कर बचोल। राति सभु गॾिजी वरी ज़ोर रखूं सा। अलाह कंदो त आलम खान राज़ी थींदो। बचोल मां बि नथो चाहियां त असांजे विच में नफ़रतूं पैदा थियनि। सुभाणे मरण खां पोइ अदा खे कहिड़ो मोह ॾेखारी त विचां वीरूं ॾेई पोइ हिते आयो आहियूं। न बचोल न, इहो मूंखां न पुॼंदो। पुटनि जे करे भाइटनि खे न छॾींदुसि। तू बि छोकरे जी ॻाल्हि ते कावड़ करे हित जी पोती आहीं। इहा बि का अकल जी ॻाल्हि आहे? माई तुंहिंजो भाउ हाणे होश में ई न आहे रहियो। वॾे नंढे सां धका ॻाल्हाइण जी फज़ीलत ई न रही अथसि।
सफ़ा बदतमीज़ थी वियो आहे। अॼुकल्ह सभु छोकिरा होश मां निकिता था वतन, हिकु मुंहिंजो भाउ थोरे ई आहे। कीअं न कोड़ा, मां को ग़लति पई चवां? सची आई माई, सची आई। अलाए किथां जो वाह लॻो आहे। अॼुकल्ह जो नौजवान नस्ल असली चए चवण मां निकिरी वियो आहे। अचे माई, हाणे वठी ये पैसा, कावड़ छॾ। कावड़ कान्हे का, पर हाणे मां तुंहिंजो कमु कंदसि त तोखां मां पैसा कोन वठंदसि। घर आयल रोज़ी खे नानी सियाणी नटार नटार, मथां कुदरत वारो मथां ॾमरजी न पवई, करे रुपए रुपए लाइ लाचार। वठ हाणे। अरे कर माई, छॾ सियाणीअ खे। अॼु सियाणीअ जी कावड़ असली घाटे ते चढ़ी पई आहे। जॾहिं न मथो ठरंदुसि त पोइ ठरियल आहे मुंहिंजो मथो, ठरियल आहे। वठ कर पैसा। सियाणीअ सां घणो सियाणो नथी, ख़बर कान्हे का मुआ त मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। नानी सियाणी, हाणे इहा पोती मेड़ अथई, असांजो कम दिल सां कजां। बानो बेगम अॻु में ई असांजे मथां सड़ियो वेठी आहे। तूं ही पंहिंजे के जादू फीणे सां अंतर मंतर पढ़ी को रिश्तो कढी दे, बाक़ी ॻाल्हि गरी आहे। माई वसाई, तूं हाणे को उल्को न कर। बानो बेगम खाने छोरीअ जो सॻो कढण मुंहिंजो कमु आहे। तूं वञी निंड कर। जेकॾहिं न छोरीअ जो काथे ॿिए हंधि बि रिश्तो थिए न त तूं पंहिंजा तकड़ में होश न विञाइजांइ, छो त उतां रिश्तो टोड़ण बि मुंहिंजो कमु आहे। तोखे त ख़बर आहे, मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। वधीक हाणे तोखे कान थी चवां, हाणे अलाह ॾांहुं ऐं तो ॾांहुं तूं को उल्को ई न कर। वॾी सवड़ पाए वञी सुम्ही रहो। जॾहिं नानी सियाणी इहो पंहिंजे बिले कमु कयो आहे त तोखे छाजी ॻणती आहे? अधी वछाई, तूं बि हवेल सवेल मिड़ी वसंदी कजाए। हवेल सवेल न, सवेल सवेल वसजाए। उन खां तूं छुटी है। वसण त वसाई जो कम आहे, तूं रुगो सिपताई वारो कम कजां। अरे के चाय हवाई फायर करे मिठल खे त ड्रेजर। हाँ मूंखे तूं छोड़ो क्यों, छोड़ो की अॼु मां हिनखे मौत जो मुंहुं ॾेखारियां। कहिड़ी बेवकूफ़ी करे रहियो आहीं गुलाम। अॻे ई तो अकबर खाने जी ताड़ में आहे त असां कान का ग़लती कयूं, जीअं हुनखे मौक़ो मिले त असांखे हिके तड़े हिन ॻोठ मां ॿाहिरि कढे। तूं पाण खे बचाइण जे बजाए अदे अकबर खे रस्ता हथ सां खोले थो ॾी। सफ़ा को ॼटरा ई बेवकूफ़। ये त ख़बर राणा खान ये फेर साजो थियो। ओटा तो त असांजे लड़ाणी छॾे ॾिनो आहे, सो सोचो सीधा सां पाण कदम भरे तूंची बनीअ ते अचूं। सो आया हूं। आया हो त अखियुनि ते। मूंखे तव्हां सां कावड़ कोन्हे, पर यार वक़्तु मिले ई कोन थो। पर इहो त ॿुधायो, रैस जे ज़मीन ते अचण त ख़ैर में थियो आहे न? फोटा खान तोखां इहो ई पुछण त आया हूं त अञा ममण छो न मचायो अथई? फोटा राणा खान, अहिड़ो माहौल जुड़ी अचे त ममण बि मचायूं। तोखे त ख़बर आहे, कमदार फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो, पोइ धक लॻे या न? फोटा असां ॿुधो आहे त सुल्तान वारनि आलम खान वारे भाउ बादल जो ऑपरेशन करे फिटो करे छॾियो आहे, ऐं तूं थो चवीं त अहिड़ो मौक़ो ई न आहे मिलियो। गोराम, तूं न सम्झंदे। तोखे ख़बर आहे त आलम खान जी वाघ अकबर खान जे हथ में आहे, ऐं रेस उन वाघ खे तंगियो वेठो आहे। रेस हथ कढेसि ई कोन थो त आलम खान समुंडी घोड़े वांगुरु हवा में कीअं उॾरे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। दादा अकबर खान जे पेरनि में इहो आलम खान आख़िर
कहिड़े मतलब जे लाइ किरियो पियो आहे? इन मतलब जी तो मूंखे भी खबर ना है राणा खान। आलम खान रईस जी गुलामी छो पियो करे। हाँ, बाक़ी आलम खान ऐं अकबर खान जे विच में जेकॾहिं नफ़रत जी तूं ई तोखे न त इन ॻोठ में अहिड़ा तममण मचंदा ऐं ही सॼो ॻोठ कब्रिस्तान बणिजी वेंदो। ऐं जेकॾहिं तूं इहो सभु कुझु चाहीं थो, अकबर खान ऐं आलम खान जे विच में नफ़रत जी तूं ई दुखाए। या तूं ई त मां कॾहिं जी दुखाए चुको आहियां पोटा। बसि हाणे में तूं खे भूख ॾेई मच मचाइणो आहे ऐं दुनिया खे भूख प्यार करे तो दरिया तुंहिंजी इज़त ॾी में ताईं त चुपचाप हले वञ। हिन पंहिंजे बलूंगड़नि खे सम्झाए छॾ कि वरी का इहा हरकत कयो मुंहुं पुठियां फायर कयूं त हिन ॿिन्ही जा लाश मां सुञाणप जे क़ाबिल में छॾींदुसि। आलम खान पाण सदाइन मुड़ सहथीला पाण सदा आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका। ये दुनिया